जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 19 ऑगस्ट 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास शुक्ल पक्ष जी टीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं कार्यस्थल ते सुठी धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो, काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ तमामु लाभदायक थींदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु थोड़ो पंहिंजे स्वास्थ्य ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। थी सघे त अॼु थधियूं शयूं अवॉइड कंदा त बहितर रहंदो, न त कोई रोग या बीमारी ख़ासि करे गले जी बीमारी थियण जी आशंका आहे। तव्हांखे भगवान शिव जी उपासना लाभदायक थींदी। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। धन जी प्राप्ति थी सघे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पद उन्नति, कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे। विजय ऐं सफलता भी उन्हनि खे प्राप्त थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य भी उन्हनि जो सुठो ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। उहो चाहे कार्यस्थल हुजे या घर हुजे, ॿिन्हिनि हंधि तव्हांखे माहौल तमामु सुठो मिलंदो। मन भी तव्हांजो अॼु तमामु ख़ुशि रहंदो ऐं स्वास्थ्य भी ठीकु रहंदो। त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं थोड़ो तनाव सां भरियल थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी तमामु सुठी तरह मेंटेन करे रखणी आहे। भगवान सूर्य जी उपासना तव्हांजा सभु कार्य अॼु सिद्ध करे सघे थी। तव्हांखे हुन सां धन जी प्राप्ति भी थींदी ऐं स्वास्थ्य भी सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु भाग्य पूरो साथ ॾींदो। काई ना काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी। धन धान जी प्राप्ति थींदी ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कंहिं ज़रूरतमंद खे कुझु ना कुझु दान करण तव्हां जे लाइ अञा बहितर थी थो सघे। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य ठीक रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। तव्हांजो ॾींहुं अॼु तमामु सुठो गुज़रंदो। स्वास्थ्य तमामु ठीकु रहंदो ऐं कार्यस्थल ते भी तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जेतिरो थी सघे पंहिंजे वाणीअ ते कंट्रोल रखण जी ज़रूरत आहे, न त कंहिंसां वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। त अॼु हनुमान जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। स्वास्थ्य तव्हांजो ठीक ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी थो सघे। त घर मां निकरण खां पहिरियों 4 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः या नारायण नारायण इहो चई करे निकिरंदा त भगवान तव्हांजा सभु विघ्न दूर कंदा ऐं ॾींहुं भी सुठो गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। जाम टाइम खां अगरि बीमारी भी हली रही आहे त उन्हनि जो भी अॼु नाश थी वेंदो। कार्यस्थल ते तव्हांखे ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो ऐं धन जी प्राप्ति भी थी सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते तमामु सुठो माहौल मिलंदो। उन्हनि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मन भी खुश रहंदो
त ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। हरतालिका तीज त श्रावण मास जे शुक्ल पक्ष जी जेका तीज हूंदी आहे हुनखे हरतालिका तीज बि चयो वियो आहे। चवंदा आहिनि कि जेके मैरिड कपल्स आहिनि अॼु जे ॾींहं में भगवान शिव ऐं पार्वती जी उपासना करण हुननि जो जेको वैवाहिक जीवन आहे हुननि खे अञा सुठो कंदी आहे ऐं सुख संपदा जी हुननि खे प्राप्ति थींदी आहे। सुहागन जेके आहिनि हुननि खे अॼु जे ॾींहं में ख़ासि करे माता पार्वती जी पूजा करणु खपे। कहिड़े बि मंदिर वञी करे जंहिंमें शिवलिंग हुजे, गणपति हुजे, पार्वती हुजे, नंदी ऐं कूर्म हुजे, हुते वञी करे माता पार्वती के पूजा करे रोली जो तिलक यानी कुमकुम ऐं सिंदूर लगाए, चांवर गुल चाड़े, हार चाड़े, साणी साण माता ते साड़ी ऐं हरी चूड़ियूं जेके ग्रीन रंग जी बैंगल्स हुजनि उहो चाड़ण तमामु लाभदायक थींदो आहे। हुन सां हुननि जी सभु मनोकामना पूरी थींदी आहे ऐं हुननि जो सुहाग बि हमेशा बरक़रार रहंदो आहे। त मां उमेद थो कयां तव्हां अॼु कोई न कोई मंदिर ज़रूर वेंदा, माता पार्वती जो, शंकर भगवान जो आशीष पाईंदा ऐं वैवाहिक जीवन तव्हांजो सुखी निकिरंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे खुशबू जी जो, जेके लखनऊ उत्तर प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि जाम कोशिश करण खां पोइ बि नौकरी नथी मिले। त खुशबू जी तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ही हनुमान जी जी उपासना करणु खपे, चालीसा जो पाठ करणु खपे ऐं हनुमान जी जी पूजा कंदा अचो। उन्हनि जी कृपा सां तव्हांखे जल्द सां जल्द सुठी नौकरी बि मिलंदी ऐं तव्हांजी सभु कामना पूरी थींदियूं। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।